मेड़ में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवाण एडवोकेट मुनव्वर जतोई जे घर में लगल दाड़े जे जवाबदारनि की गिरफ्तारी लाइ ऐं मेड़ में वधंदड़ बदअमनी खिलाफ मेड़ बार जे वकीलन पारां एडवोकेट मुनव्वर जतोई, आबिद कलोड़ो, मोहम्मद अली कांदड़ो, नौजवान शहरी एताद जे शकील अतार, आबिर जोयो, अख्तर जोयो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेड़ कोर्ट खां घंटाघर चौक ऐं मेड़ प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त मेड़ में बदआमनी वधी वई आहे। घरनि में दाड़ा, चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। पुलिस ॾुआरियुनि खिलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। ॾुआरी बिना कंहिं ख़ौफ़ जे ॾोह करे रहिया आहिनि। हिननि चयो त आला इख्तियारियूं ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध अहमद अली शेख मेड़ में वधंदड़ बदअमनीअ जो नोटिस वठनि। नाइल पुलिस अमलदारनि खे मुअतल कनि। हिननि वधीक चयो त एडवोकेट मुनव्वर जतोई ऐं दीदार मंगीअ जे घर में लगल दाड़े ऐं शहर मां फुरथियल मोटरसाइकिल जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, न त ॿिए सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। वकील अतार, तोंग न्यूज़, मेहड़। बकरियूं काएगा उन खां पोइ हिकु ॾींहुं पोइ वरी उते मेड़ में ग़रीब मंगी आहिनि ऐं मंगियुनि जे घर में, दीदार मंगी जे घर में घिड़ी ॾींहं जो सुबुह जो 12 वॻे घर में घिड़ी फोरू आया उते उन्हनि जे घर में घिड़ी उन जे औरतुनि सां तज़लील करे उन खां पोइ उन्हनि जे कननि मां ज़ोरीअ सोनियूं वालियूं लाथियूं वयूं। ठुर करे पैसा खणी ॾींहं ॾिठे जो अमन मां उते हलिया विया, कामयाबी सां हलिया विया। उन खां पोइ वरी